रतन टाटा जो शुमार दुनिया के अरबपति शख्सन में थे तो रतन टाटा का सवाल किया वियो तो तव्हांजी ज़िंदगी में को अड़ो लम्हो जैं तव्हांजी ज़िंदगी के तब्दील करे छॾियो हुजे या जॾहिं तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी में सब खां वधीक खुशी मिली हुजे। रतन टाटा चवे थो त मूं वटि लातआदाद मिल्कियत जे करे मूं पंहिंजी ज़िंदगी में दुनिया जा सब खुशियों ऐं आसाइशूं हासिल कयूं आहिनि ऐं महसूस कयूं आहिनि। पर एक दफ़ो मूंखे एडी ज़बरदस्त खुशी मिली जो मां सम्झां थो त दुनिया के सभिनी खुशियुनि जे बराबरि जेकॾहिं उन खुशीअ खे कजे तॾहिं उहा वधीक हुई। हिन चयो त मूंखे कंहिं दोस्त चयो त कुछ माज़ूर ॿार आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां चेयर्स वठो व्हील चेयर्स त असां उन्हनि में तक़सीम कयूं। असां 200 व्हील चेयर्स वरितियूं ऐं जॾहिं उन्हनि माज़ूर ॿारनि में असां उहे तक़सीम कयूंसीं त ॿारनि जी जेका खुशी हुई उहा ॾिसण वटा हुई। ये पियो लगे ॼण के ॿार हुजनि जेके कंहिं ख़ूबसूरत पार्क में पिकनिक मल्हाइण आया हुजनि एॾे ज़बरदस्त पैमाने ते उहे ख़ुशि महसूस थी रहा हुआ। पर इन खां वधीक खुशी ऐं पंहिंजे ज़िंदगीअ जो हिकिड़ो जज़्बाती मोड़ मूं तॾहिं महसूस कयो जॾहिं उहे कुर्सियूं विराइण खां पोइ वञण महिल हिकिड़े ॿार मुंहिंजी टंग में भाकुर विझी मुंहिंजे ॼंगुनि में भाकुर विझी ऐं बीह रहियो। मां हुन खां पाण छॾाइण जी कोशिशि कई पर हुन मूंखे न छॾियो। मूं ॿार जे अखियुनि में गौर सां ॾिठो ऐं हुन खां पुछियुमि त छा तोखे अञा कुझु वधीक घुरिजे। ॿार चयो त न मूंखे इन खां वधीक ॿियो कुझु बि न घुरिजे, बसि मां तव्हांखे गौर सां सिर्फ़ु इन करे थो ॾिसां जो मां चाहियां थो त तव्हांजो चहिरो मूंखे यादि रहे जो सुभाणे मरण खां पोइ जन्नत में जॾहिं मां तव्हांखे ॾिसां त हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजो शुक्रियो अदा कयां।